और अब करना ये है कि तमाशा करो। तमाशा ये कि एक दो ट्रांसलेट अपनी कमीज़ें फाड़े और तुम लोग ऐसे वीडियो बनाओ कि हमें यहाँ बुलाया बेनज़ीर ज़रदारी ने। मतलब हम आए थे शिकायत लेके, केस लेके। इसने बोला है तुम्हारे बाप का कमरा नहीं है, निकलो यहाँ से। एसएसपी को बोलूँगी, एसएसपी एफआईआर करेगा। हैदराबाद में एक पुलिस क्लार्क जी मुक़ररी लाइ टी जिन्स सां तालुक रखंदड़ खदड़न फ़कीरन लटा लाहे ऐं ताड़ियूं वॼाए एसएसपी ऑफिस आॾो एहतिजाज कयो आहे। जेतोणीक एहतिजाज कंदड़ ख्वाजा सराइन जो अंग एतिरो घणो न हो जो उहा नेशनल मीडिया जी ख़बर बणिजी सघे, पर आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि फ़कीर खदड़नि जो मुतालबो बि तको वॾो न हो। उन एहतिजाज कंदे पंहिंजे रंग बिरंगी ऐं रेशमी लिबास इन करे न लाथा त जीअं उन्हनि खे माशरे में इज़त सां जियापे जो हक़ हासिल थी सघे, पर उन्हनि जी पंहिंजे जिस्मनि जी निमाश इन लाइ करणी पई त जीअं मक़ामी सोशल मीडिया ते संदन बेलिबास एहतिजाज वायरल थी वञे ऐं उन जे दवा में हैदराबाद जो मशहूर किरदार मारिया सारियो पुलिस जी नौकरी ते बहाल थी सघे। उहा मारिया सारियो जेका नंढे स्केल ऐं वॾनि अदाउनि सबबि आला ऑफिसरनि सां वेझा लाॻापा रखण जे सिलसिले में बदनामीअ जी हद ताईं मशहूर आहे, तंहिं ताज़ो ख़ासि मूड में अची पंहिंजी नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। हाणे लॻे थो त हिन जी उहा इस्तीफ़ा वापसि थियण बदिरां क़बूलियत जे मरहले में दाख़िल थी वई आहे। उन करे मारिया सारियो वटि पंहिंजी हिमायत में इंसानी हक़नि या औरतुनि जे हामियुनि जा हल्का त मौजूद न हुआ। इन करे हिन कुछ पुठ ऐं कुछ पैसनि ते हैदराबाद जे फ़कीर खदड़नि खे एहतिजाज लाइ तैयार कयो। असांजो तमाशबीन माशरो इन क़िस्म जे एहतिजाज ते बेहूदा ऐं गारियुनि सां भरियल तबसरा त कंदो, पर उन सूरतहाल ते उन वटि को अफ़सोस जो अखर बि न हूंदो त जंहिं कम्युनिटी खे ज़ालिम समाज ऐं जिस्मानी जिनसी तौर ते इस्तेमाल करण जो दोह करे थो, उन कम्युनिटीअ खे सिंध जा नाम निहाद लिबरल हल्का पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि जी बाहि में उछलाइण में को शर्म महसूस नथो करे। हैदराबाद जे ख्वाजा सराइन जो करप्ट पुलिस क्लार्क जे मुक़ररी लाइ नंगो एहतिजाज ॾिसी फ़कीर खदड़नि खे महफ़िलुनि में नचाइण वारनि ते कहिड़ी कावड़ ऐं तनक़ीद कजे। छा हू मोट में इहो नथा चई सघनि त असां घटि में घटि पंहिंजी मुलाज़मत वारी सीट लाइ फ़कीर खदड़नि जे सरेआम नंगो थियण ते मजबूर त नाहे कयो? पुलिस मारिया सारियो मथां केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार त करे वरितो आहे, पर छा हिन खे ब्लैकमेलिंग ऐं नौकरीअ लाइ निधणकनि फ़कीरनि खदड़नि खे इस्तेमाल करण जे करार जोगी सज़ा बि ॾिनी वेंदी या उहो केस दरगुज़र जे डस्टबिन हवाले थींदो? इहो सवाल हिन महिल सिंध जे सान्याह जे दिमाग़नि जा दर खड़काए रहियो आहे।